ख़ैरात जो उनवान से यकीनन मानी तैयार थे पई। या जिस्म की ग़िज़ा है, इन शय जो हुजण भी जरूरी आ। जेकॾहिं जिस्म के ग़िज़ा न मिलंदी, खाधो ऐं खोराक न मिलंदो तो जिस्म इंसान जो कमजोर थींदो, जिस्म इंसान जो लागर थींदो। इन करे जिस्म की खोराक भी जरूरी आ। हीअ ॻाल्हि ज़ाहिर आ त ही असांजी 5 फुट बॉडी, असांजो ही जिस्म इहो मिट्टी में पैदा थियल आ। इन जिस्म में 4 उनसुर गॾियल आहिनि। इन जिस्म में हवा भी आ, इन जिस्म में पानी भी आ, इन जिस्म में मिट्टी भी आ, इन जिस्म में बाहि भी आ। 4 उनसरन सां रब तबारक व तआला हिन इंसान जो मुजस्समो जोड़ियो आ ऐं अक्सरियत इन मिट्टी जी आ। इन करे इन इंसान जे लाइ रब इन जिस्म की खुराक भी मिट्टी में पैदा कई। जिस्म की खुराक काथों थी पैदा थे? घणो वक्त न वठबो, आलिम सगोरा घणा आहिनि, पर तवज्जो की जरूरत जरूरी आ। 5 मिनट तवज्जो कंदो, कुछ ॻाल्हियूं समझ में अची वेंदियूं। ऐं जेकॾहिं हिन प्रोग्राम दीनी प्रोग्राम, रूहानी प्रोग्राम, अल्लाह के कुरान मझां ॻाल्हि का समझ आई ऐं अमल करे विधो हुजे त ॿई जहान प्यार थींदा, ॿई जहान मोचारा थींदा। इन जिस्म की खुराक रब मिट्टी में पैदा कई। कणक मिट्टी में, जुअर मिट्टी में, चावर मिट्टी में, बाजरी मिट्टी में, अंगूर मिट्टी में, तरकारी मिट्टी में, सब्जियों मिट्टी में झा, फल ऐं फ्रूट मिट्टी में झा। मालूम थियो तो इंसान जो जिस्म मिट्टी में पैदा थियला, रब इन जी खुराक मिट्टी में कई आ। ऐं इन जिस्म से गड्डू एक बी शय आ, तवज्जो कजो, एक बी शय आ जेका जिस्म के सलामत बिहारे थी। वो इंसान जे जिस्म में एक शय आ जंहिंजो नालो आ रूह। छा से? ऐं बगैर रूह जे जिस्म बेकार आ। खट उते पई आ, को मौली साहब सुतो पियो आ, चादर मथो आ, पुछण वारो पुछे थो ही केरु सुतो पियो आ? रूह अथस, चवंदा मौली साहब, हाजी साहब, पीर साहब, पर रूह निकिरी वियो। हाणे पुछण वारो कंदो केरु सुतो पियो आ? चवंदा फिलाणे जो लाश पियो आ। मालूम थियो त जिस्म कारआमद आ रूह सां। ऐं रूह काथों आयो आ? अर्रूह मिन अमरिल्लाह, अर्रूह मिन अमरिल्लाह। रूह अल्लाह जो हुक्म आ, अर्श खां आयो आ। जिए जिस्म की खुराक न कबी, जिस्म बेकार थींदो, लागर कमजोर थींदो, बीमार थींदो। इए रूह की खुराक भी जरूरी आ। जिस्म चूंकि मिट्टी में ना है, रूह अर्श खां आयो आ। अल्लाह इन रूह की खुराक भी अर्श को है कुरान मोकिलियो आ। ॾाढिया त चओ सुभाणे ही कुरान चो रूह की ग़िज़ा है। चाहे सही जिए जिस्म के बीमारी थी आ, मथे में सूर पियो, कनन में सूर पियो, हथन में सूर पियो, पेट में सूर पियो, टंगुने गोडन में सूर पवंदो आ, पोइ माण्हू काॾे वेंदो आ? डॉक्टर रे इलाज कराईंदो आ। अहिड़ी तरह इंसान जो रूह भी बीमार थींदो आ, पर जिस्म छाको भी घणे खाइण जे करे बदहाजमो थींदो। हाँ साईं, घणे कम करण जे जिस्म तकलीफ़ थींदो, पोइ बीमारी थींदी, डॉक्टर ने इलाज लाइ वेंदासीं। रब साईं असांजो रूह बीमार थींदो आहे, छा सां? इन जो इलाज छा है? रब कायनात फरमायो कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून। ओ मुंहिंजा बाना, तू जेके बुरा करतूत करे थो, तू गिला थो करे, तू गीबत थो करे, तू सूद थो करे, तू रिश्वत थो करे, तू ज़िना थो करे, तू चोरी थो करे, तू डाका ज़ोरी थो करे, तू बेहयाई जे कम करे थो। इन्हनि कमनि करण सां तुंहिंजो रूह ते, दिल ते ज़ंग ईंदो आहे, रूह बीमार थींदो आहे। साईं पोइ इन जो इलाज कयो आहे, मिठड़े रब करीम कयो, इन जो इलाज मां कुरान मोकिलियो आहे। पर जेकॾहिं जिस्म बीमार थी पियो
दुनिया में तकलीफ़ आई तो तकलीफ़ आर दिया, हाँ सही आर दिया। पर जे रूह बीमार थियो, रूह जो इलाज न कयो से तो हमेशा दुख में। अजीजो दोस्तों, ये दुनिया जो जहान आर दिए फानिया, दुनिया जो जहान, सब चो दुनिया जो जहान, इन जहान में को भी न रहो न को रहंदो। असांजा अब्बा दादा पड़दादा तड़दादा इन गोठ जा वडेरा रईस सरदार मिनिस्टर हाकिम आलिम पीर फकीर दुनिया में आया, वरी दुनिया को वया, वया न वया। मालूम छो तो दुनिया आर दिया। इन दुनिया जे वञण खां पोइ जेको जहान अचण वारो आहे, आलम आखिरत, वो हमेशा बाक़ी आहे। अकलमंद इंसान, सियाणो इंसान, दाना इंसान हुआ जो दुनिया में रही करे आखिरत जी तैयारी करे। कंजी तैयारी करे? दुनिया के जहान में को भी न रहो। शहनशाह के बरकस रश हजारा पास बाबू दे। शेख सादी रमला फरमाया, शहनशाह की बरकस रश हजारा पास बाबू दे, किनो बर कुब्बे गोरश कलागा पास बाबीनी। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाया तो ओ मुझा भाव, ओ कलमे वारा मोहम्मद करीम जा गुलाम, ये दुनिया जो जहान फानी थी, आरज़ी थी, कई दौलतमंद खजानन जा मालिक, सरदार बंगुलन जा मालिक, जंहिंजे बंगलन जे चौगिर्द हजार हा चौकीदार चौकीदारियूं ॾींदा हा। मौत जो मारू पहुची विया, मिट माइट कब्र में पूरे आया। हाणे वञी ॾिसो त कावन जी काका लगी पई आ। साहब के सलामी थींदी ही, गोठ वारा उथंदा, हलो सही साहब के सलामी करे चऊं, मिट माइट ईंदा हा, बगुले ते पहुचंदा हा, चांहियूं इंतजाम थींदा हा, सलामी थींदी ही, हर को सलामी कंदो हो। हाणे कब्र ते को वञण जे लाइ तयार ई कोन्हे। हे दुनिया जो जहान मुशाहिदो आहे। ही प्रोग्राम वाइज़ ही नसीहत जा आहिनि त असां नसीहत पिरायूं। जहां ऐ बिरादरी नमानद बकस, जहां ऐ बिरादरी नमानद बकस, दिल अंदर जहां आफिरी बंदोबस। ओ कलमे वारा मोहम्मद करीम जा गुलाम, ओ मुसलमान, ओ मुझा भाव, इन दुनिया कैसा भी वफा कान कई थी, इन सा दिल न लगाए। इन दुनिया में रही करे दिल ए ताल्लुक उन सा जोड़ जो जहान जो ठाही दर मालिक। मामा को पूछना तो सब जवाब ॾींदो, हिन जहान जो ठाहींदड़ केरु आहे? ॾाढा त ॻाल्हायो। हिन जहान जो ख़ालिक केरु आहे? मालिक केरु आहे? हिन जहान में रिज़्क़ ॾींदड़ केरु आहे? जहां ऐ बिरादर नमानद बकस, दिल अंदर जहां आफिरी बंदोबस। ओ मुझा भाव, हिन जहान कैसा वफाई न कई थी, हिन दुनिया में रही दुनिया सा मोहब्बत न लगाए, हिन दुनिया में रही मोहब्बत पंहिंजे रब सां लगाए। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अद्दुनिया मज़रतुल आखिरा, हे दुनिया आखिरत जे बनिस्बत खेती जो जहान आहे। जेका शइ पोखींदासीं उहा लुणंदासीं। ईअं न बा कुड़मी माण्हू आयो, अवां हींअर कणिक पोखी ही, लाबारो जूअर जो कयो हो छा? कणिक पोखी असीं, लाबारो कणिक जो कयोसीं, जूअर पोखींदासीं, लाबारो जूअर कंदासीं, सारियूं पोखींदासीं, लाबारो। ईअं दुनिया जे अंदरि जेको कमु कंदासीं, बुराई कंदासीं त बुराई मिलंदी, नेकी कंदासीं त नेकी मिलंदी। कंहिंजी बुराई उनजो भी बदलो मिलंदो, जंहिं नेकी कई उनजो भी बदलो मिलंदो। वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। रब कायनात तो फरमाए, अहकमुल हाकिमीन तो फरमाए, खालिक अकबर तो फरमाए, मालिक कुल तो चवे, ओ बना वारी जे दाणे जेतरी न नेकी खणी आए त भी बदलो ॾींदो मां, पर जे वारी जे दाणे जेतरी बुराई खणी आए त भी सज़ा ॾींदो मां। कुरान सच्चो आहे न?
जेके चवंदा क़ुरान सचो आहे त मथे कयो। ही क़ुरान नसीहत आहे। ही छा आहे क़ुरान? पुट के अबो तो नसीहत करे, वडो भाउ तो नसीहत करे, गोठ वारो नसीहत करे तो। हाणे जेकॾहिं अकुलमंद सियाणो आहे त अबे जो चवण मञींदो, भाउ जो चवण मञींदो, गोठ वारे जो चङे मञींदो, चङे जो चवण मञींदो। नसीहत तो करेसि, वसियत करेसि, मुंहिंजा अदा मुंहिंजे वञण खां पोइ हीअं कजांइ, हीअ कमु कजांइ। हाणे जे वसियत ते हलो त भलाई भलाई अथसि, पर जे अबे वॾे जी वसियत ऐं नसीहत क़बूल न कयईं त सवाइ तकलीफ़ जे ॿियो कुझु न मिलंदुसि। वो अहकमुल हाकिमीन खालिक अकबर जंहिं असांखे हथनि सां जोड़ियो आहे। असांजो वजूद कंहिं ठाहियो आहे? साईं कॾहिं नज़र कई अथव? कॾहिं सोचियो बि आहे? कॾहिं असीं वेही करे फिक्र बि कयो आहे? असांखे का बि ख़बर न आहे। असीं त ऐश कयोसीं, असीं त मोहबत कईसीं, असां त शादी कईसीं, असां त पंहिंजो हक़ अदा कयोसीं, असीं त नफ़सानी ख़्वाहिश पूरी कईसीं। हाणे उमेद आहे साईं औलाद मिले, शादी थी आहे, साल थी वियो आहे, ॿियो साल थी वियो आहे, मौलवी साहिब तावीज़ ॾिजांइ, साईं बुज़ुर्ग दुआ घुरजांइ, साईं मूंखे औलाद न थी आहे, वरी अञा न थियो त वरी पीरनि जा पंध पिया कंदासीं, वरी गैरनि जा दर ते बीहंदासीं। रब फरमाए थो जंहिं मां रब तुंहिंजे लाइ शादी जो इंतज़ाम कयो, उहो रब मां तोखे औलाद नथो ॾेई ॾेई सघे थो नथो। तोखे त ख़बर न आहे। मौलवी साहिब सुतो पियो आहे, कारी साहिब सुतो पियो आहे, अमीर रईस आराम में आहे। रब तबारक व तआला पंहिंजी कुदरत कामिला सां औरत जे रहम में तुंहिंजी औलाद जे चिट पियो चिटे। युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। ओ बाना तोखे ख़बर न आहे, तू आराम में आ, तू सुकून में आ, तोखे निंड कराया तो, पर मां निंड खां पाक आहियां। चो अल्लाह निंड खां। अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। चओ पाण ॿियनि खे निंड कराईंदो आहे, पर निंड करण खां पाक आहे। ॾाढा त चओ रब राज़ी थी पवंदो आहे, उनजी तारीफ़ थी थिए, उनजी सना थी पई थिए। फरमाए तो मां तोखे निंड कराईंदो आहे, पर पार निंड खां पाक आहे। ओ बना तुंहिंजे रिज़्क जो इंतज़ाम कंदो हा, तोखे मानी खाराईंदो आहे, पर मां खाइण खां पाक आहे। तोखे सुम्हाईंदो आहे, मां सुम्हण खां पाक आहे। तोखे शादियूं कराईंदो आहे, मां शादी खां पाक आहे। तोखे औलाद ॾींदो आहे, मां औलाद खां पाक आहे। उनजी वसियत आहे, नसीहत आहे। उहा वसियत ऐं नसीहत चो हे क़ुरान आहे। अल्लाह जी पंहिंजे मिठड़े बाजारे रब जी वसियत ऐं नसीहत खे मञिजे न मञिजे। यकीनन मुसलमानो 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 कलमे वारो खुदा जी सा जो कसम खणी तो चवां, हीअ रब जी नसीहत क़ुरान मजीद, क़ुरान रब जी नसीहत भी अथव, ही क़ुरान हिदायत भी अथव, ही क़ुरान रहमत भी अथव, ही क़ुरान बरकत भी अथव। यकीन समझो जेतिरे ते ही क़ुरान आहे त जहान भी आहे, क़ुरान न रहियो त जहान भी न रहंदो। तुझा असांजा कारखाना, तुझी असांजी तिजारत, तुझी असांजी कुर्मत, तुसो असांजे मुल्क जे लेन देन तॾहिं आहे जॾहिं जो क़ुरान आहे। ऐं क़ुरान रहंदो, क़ुरान एतिरे ताईं रहंदो जेतिरे ताईं क़ुरान जा पढ़ण ऐं पढ़ाइण वारा आहिनि। केरु साईं? चओ क़ुरान जा पढ़ण ऐं पढ़ाइण वारा आहिनि त क़ुरान रहंदो, न वेंदो क़ुरान। क़ुरान हूंदो त क़यामत क़ाइम न थींदी। पर जे क़ुरान वियो, क़ुरान खे छॾे ॾिनोसीं, क़ुरान जी कढ न लॻासीं, गीतनि ऐं दोहीड़नि जी कढ लॻासीं, रागनि ऐं मरसियनि जी कढ लॻासीं, दुनिया जी कढ लॻासीं, क़ुरान खे छॾे ॾिनोसीं। यादि रख क़ुरान वेंदो, जॾहिं क़ुरान रुसी वियो पोइ जहान तबाह थी वेंदो। ऐं क़ुरान नसीहत आहे, क़ुरान हिदायत आहे, क़ुरान हक़ आहे, ऐं हक़ बि कंहिंजे तरफ़ों आहे। चओ क़ुरान में जेका ॻाल्हि फरमायल आहे उहा सच आहे। ऐं रब चए तूं दुनिया में रही करे मुंहिंजे लाइ नेकी जा अमल कर। मां रब वाइदो थो कयां तुंहिंजे अमलनि खे मेरो मंदो न कंदुमि, पर मां अल्लाह वाइदो थियां क़ुरान में मां पूरो बदिलो ॾींदो आहियां।
इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात इन्ना ला नुज़ीअ अजर मन अहसना अमला उलाइका लहुम जन्नातु अदन तजरी मिन तहतिहिमुल अन्हार। चो कुरान सच्चा, चो कुरान। असा के छा थी वियो आहे? असा इंसानन के जंहिं इंसानन के रब पंहिंजे कुदरत सां कामिल जे हथनि सां ठाहियो आहे। हेड़ी असांजी सोणी सूरत ठाहियईं, अखियूं जाते ठहनि पियूं उते ठाहियईं, कन जाते ठहनि पिया उते ठाहियईं, हथ जाते ठहनि पिया उते ठाहियईं, पेर जाते ठहनि पिया उते ठाहियईं, वरी तंदुरुस्ती ॾिनई, सिहत ॾिनई, ॿार ऐं बच्चा ॾिनई, धन ऐं दौलत ॾिनई, घुमण फिरण जे लाइ अखियूं ऐं पेर ॾिनई। पोइ बि रब खे न सुञाणो त असां खां वधीक ॿियो पागल आहे? या अय्युहल इंसान, अल्लाह तो सॾु करे मिठड़ो रब करीम चए थो ओ हज़रत इंसान, चओ जी रब असांखे सॾु आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। ओ इंसान तो के छा थियो? काॾे फिरी वए? काॾे तवज्जो आहे? कहिड़ी शइ तोखे गुमराह कयो? कहिड़ी शइ तोखे परे करे छॾियो? कहिड़ी शइ तोखे धोखे में विझी छॾियो? उन रब करीम खां जेको तुंहिंजो पैदा कंदड़ वारो आहे, जंहिं तुंहिंजो जिस्म जोड़ियो। चइबो आहे न, अरे छा थी वे नीमक मुर्दार भेणा खाईंदो त सुबुह शाम इन वॾेरे जो आहे, इन बंगले ते पलंदो आहे, वरी मुखालफ़त बि इन जो करे। चइबो आहे न कइबो आहे? चइबो आहे दुनिया जो मिसाल आहे, जंहिंजो खाइजे, ॻाल्हायो त सही, जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे, खाऊं कंहिंजो था? अल्लाह जो। अल्लाह फरमाए तो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ इंसान, तोखे पंहिंजे रब करीम को कहिड़ी शइ आहे जेका परे करे छॾियो? सुबुह जो सवेर उथे थो, ज़मीन ते वञे थो, थधा थधे पानी में घुमे थो, पानी ॾे थो, गर्मी आहे गर्मी में बीठो आहे, लाबारनि में बीठो आहे, मज़दूरी में बीठो आहे, पहाड़ी तो बीठो आहे, सभु शइ कम करे थो, पर तूं मुंहिंजे निमाज़ को थो मुंहुं मोड़े। तोखे हर शइ कम आसान लगे थो, मुंहिंजो फर्ज़, मुंहिंजी इबादत, मुंहिंजे साम्हूं झुकणु तोखे ऐब थो लगे। ऐं तोखे हया अचणु खपे त इहा निमाज़ जेका मुंहिंजी बंदगी जी पहिरीं निशानी आहे, इहा त मां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे तुंहिंजे लाइ तोहफ़ो करे ॾिनी हुई त वञ उम्मत ॾे खणी वञो। मिठा, तोखे त मां अर्श ते घुरायो, तोखे त फर्श खां मथे घुरायो, तोखे त मां सिदरतुल मुंतहा खां मथे घुरायो, तोखे त मां बैतुल मामूर खां मथे घुरायो, तोखे त अहिड़ी जाइ ते घुरायो जिते तर्फ़ ख़तम हा, तोखे त मां घुराए पंहिंजे वेझो करे दीदार करायो। पर तॾहिं तूं वञे पियो, चयमि त मां पंहिंजे महबूब सां एहसान त कयो आहे। उम्मत पुछा कंदी, महबूबा हेॾो सफ़र करे वए हैं ख़ुदा ज़ुल जलाल वटि, पोइ असांजे लाइ का सूखड़ी खणी आहे? हाजी साहब हज ते वेंदा आहिनि, अदा हाजी साहब ख़ैर सां उमिरो करे आए? अदा जी। अदा बैतुल्ला जी ज़ियारत कए? चे हा जी। मदीने पाक जी ज़ियारत कए? हा। रोज़े अतर ते ज़ियारत कए? हा। ओद पहाड़ी ते वए? हा। हाजी साहब ॾाढो सुठो मुल्क घुमी आयो आहे, ॾे ख़बर का सूखड़ी खणी आयो आहे? चइबो आहे न। ओ महबूब बि कहिड़े मुल्क ते वियो जेको सुठनि खां सुठो मुल्क हो? मुस्तफा करीम मूंखे हयात ते मता तुझी गुनाहगार उम्मत तोखे मयार ॾे। साईं एॾी मंज़िल बाणे वए रब वटि, पोइ असांजे लाइ को तोहफ़ो का सूखड़ी न खणी आए? वठु ही तुझी उम्मत जे लाइ 50 निमाज़ा सूखड़ी थी। चओ सुभान अल्लाह। हिते गणती में पइजी वियासीं। गुलाब जामुन अचना न तोहफ़े में, गुलाब जामुन तो खुश थियो आहे, तोहफ़ो आयो आहे।
पर हेड़ी रहमत ऐं बरकत वारी निमाज़ आहे, निजात वारी निमाज़ आहे, मोमिननि जे लाइ तो जेको आहे मेराज वारी निमाज़। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श खां खणी आया, अॼु कलमे वारो उन खां मुंहुं मोड़ी वेठो आहे। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात इन्ना ला नुज़ीअ अजरा मन आसन अमला। ओ महबूबा पंहिंजी उम्मत खे चओ ईमान आणणु तव्हांजो कमु, सच्चाई सां अमल करणु तव्हांजो कमु। मां रब क़ुरान में ऐलान थो कयां, मां वाइदो थो कयां तव्हांजे अमल खे ज़ायो न कंदुमि, पर मां रब तव्हांजे अमलनि खे सोननि खे मां अल्लाह पाण वटि क़बूल करे पूरो पूरो अजर ॾींदोमांव। अब पूरो अजर इन गोठ वारो जाइ जो कम शुरू करें, मजदूरनि खे घुरायो, अचो मजदूरो अॼु मुंहिंजी महिनत कयो, अॼु मजदूरी मां वटि कयो, शाम जो अव्हांखे 400 मिलंदा, मां 500 ॾींदोमांव। पर ॾिहाड़ी हिकिड़ी ईअं न त अॼु मां वटि कमु कयो त ॿिनि ॾिहाड़नि जी 800 ऐं 1000 ईअं कोन हूंदो, अहिड़ो सखी कोन हूंदो। हा वधि में 100 इज़ाफ़ो कयईं, ॾिहाड़ी ॾींदोमांव। हो केॾो करीम आहे। रब फरमाए थो मन जा बिल हसनते फलहू अशरु अमसालिहा। ओ बाना मुंहिंजी त तोते रहमत आहे, तोते करम नवाज़ी आहे। मां त चाहियां थो तूं जहन्नम में न वञो, मुंहिंजी त ख़्वाहिश आहे तूं अचु हेॾे, मां तोखे आज़ाब जो कयां। मां रब खे हथ छा ईंदो, मां चाहींदो आहियां त गुनाहगार मुंहिंजे महबूब जो उम्मती माॾे सुरी अचे तो मां भाकुर भरे जन्नत में विझांसि। पोइ जन्नत खपे आबा, जन्नत खपे तो पोइ दुनिया में रही सुहिणा अमल कयो, चङा अमल कयो। हर माण्हू ॼाणींदो आहे, अक़लमंद आहे, सियाणा हो त बुरा अमल कहिड़ा आहिनि, चङा अमल कहिड़ा आहिनि, सभु सुञाणे। निमाज़ पढ़णु सुहिणो अमल आहे, ज़कात ॾियणु सुहिणो अमल आहे, हज करणु सुहिणो अमल आहे, रमज़ान शरीफ़ अचे थो रोज़ा रखणु, अबे अमा जी ख़िदमत करणु, पाड़े ओड़े वारे सां हमदर्दी करणु, कुरान जी तिलावत करणु, यतीमनि ते शफ़क़त करणु, यतीमनि जे माल जी हिफ़ाज़त करणु, कंहिं ज़ालिम सां मुखालफ़त करणु, मज़लूम जी मदद करणु, इहे सुहिणा अमल आहिनि। अल्लाह फरमाए थो जेको सुहिणो अमल कंदो मां हुनखे पूरो पूरो बदिलो ॾींदुमि। उलाइक लहुम जन्नात अदन। बसि घबराए न, हीअ दुनिया आरज़ी थी गुज़री वेंदई, मौत जा मारू पुख़्ता मरण खां पोइ जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा। अॼु आहद कयो त अल्लाह जी वसियत ऐं नसीहत हिन क़ुरान जी कढ लॻंदासीं। मुसलमानो दुनिया जो बकायो हिन क़ुरान ते आहे, हिन क़ुरान खे चिंबड़ी पियासीं। ख़ुदा जो कसम आहे ज़िंदगी बि असांजी सुहिणी गुज़रंदी, मौत खां पोइ बि राहतूं मिलंदियूं। पर यादि रखो जेकॾहिं दुनिया जी ज़िंदगी में रही करे हिन क़ुरान खां मुंहुं मोड़ियोसीं, हिन जे उथण ख़िलाफ़, हिन जे वेहण ख़िलाफ़, हिन जे शादी ख़िलाफ़, हिन जे ग़मी ख़िलाफ़, हिन जी लेन देन ख़िलाफ़, हिन जी सुल्तनत हुक्मरानी सभु हिन जे ख़िलाफ़ हलिया, कानून हिन जो न रहियो, यादि रखो दुनिया में सभु कुझु हुजण खां बावजूद बि हयाती तंग गुज़रंदी। वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनशरुहु यौमल क़ियामत आमा। अल्लाह फरमाए थो जंहिं क़ुरान खां पुठी ॾिनी मुंहुं मोड़ियो, उन जे लखनि जे आमदनी जे बावजूद बि हयाती तंग हूंदी। केतिरा असांजा दोस्त सरमाएदार पिजोरा गाॾियूं, टुजियूं गाॾियूं, कारखाना, ट्रैक्टर, पर जॾहिं कचहरी ते वेंदा आहिनि चवंदा आहिनि मौलवी साहब निंड फिटल आहे, निंड फिटल आहे। ऐं ग़रीब माण्हू बाहि हेठां ॾेई करे सुम्हियो फूकट पियो कंदो। साहब सरदार मिल्कियत ऐं दौलत वारो कामरो ऐं ऑफिसर जेतिरे ते बुक गोरियुनि जो नथो खाए, निंड नथी अचे। इहो छा आहे? फरमाए कलमे वारो तव्हां बि सिखी पियो, तव्हां बि क़ुरान जी कढ लॻो, क़ुरान जी कढ लॻी पियो। क़ुरान नसीहत अथव, क़ुरान हिदायत अथव, क़ुरान रहमत अथव, क़ुरान जो कानून नाफ़िज़ करायो, दुनिया में बि तव्हांजो पत्थर ऐं भितर भितर सोन जो बणिजी वेंदो। पर जे क़ुरान जी मुखालफ़त कयो, क़ुरान जे कानून जे ख़िलाफ़ कयो, ही क़ुरान छो आयो आहे ख़बर आहे? हिन क़ुरान शरीफ़ में 83 सिपारा आहिनि। घणा सिपारा आहिनि साईं?
30 सिपारा हैं इन कुरान के अंदर 114 सूरतूं हैं इन कुरान के अंदर कमो बेश 6666 कुरान जो आयतूं हैं बिस्मिल्लाह जी बा खां वठी वन्ना जे सीन ताईं जेको रब करीम हिन में चयो आ फरमायो चो हक ऐं सचो हक ऐं हा कुरान छो आयो आ चुमण जे लाइ चुमे करे 5 खिलाफ ॾेई करे झूले में रखूं आलमारी में रखूं कमरे में रखूं चोरी थी वने तो इनके खड़ी घुमाऊं जेकॾहिं कंहिंखे साख ॾियणी आहे खणो इन जे लाइ कुरान आयो आहे कुरान त हिदायत जो किताब आहे कुरान त रोशनी आहे कुरान त रहनुमाई थो करे कुरान इन करे आयो आहे फरमाए इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़ लितहकुम बैनन नास बिमा अराकल्लाह मुझा महबूब मोहम्मद सबजो सल्लल्लाहु डाडा तो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़ यकीनन मोकलो सी किताब के कहीं मोकलो काथों आयो काथों अर्श तो लही आयो इनके खणी केर आयो जिब्राइल आयो ये केड़े महीने में लथो रमजान शरीफ में एकड़ी रात में लथो लैलतुल क़द्र में बस इशारो काफी आ त हिन कुरान के जै वरतो जको खणी आयो जको कासिद बणियो कुरान जे करे वो सारे मलाइकन जो सरदार बणजी वियो कुरान जै महीने में लथो कुरान जे करे वो महीनो महीनन जो सरदार बणजी वियो जै रात में कुरान लथो उहा रात रातन जो सरदार बणजी वई जै कल्ब मोहम्मद ते लथो वो महबूब मोहम्मद 1.25 लाख नबियन जो सरदार बणजी वियो ऐं जेका उम्मत हिन कुरान के कबूल कंदी हिन जे कानून ते मेहनत कंदी उहा उम्मत उम्मतन जो सरदार बणजी ये कुरान बुलंद ऐं बाला है कुरान जै हिन सां ताल्लुक लगायो कुरान उनके भी बुलंद करे छॾींदो आहे पर जेकॾहिं कुरान की कढ न लॻो त कुरान उनके ज़लील करे छॾींदो आहे इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़ लितहकुम बैनन नास बिमा अराकल्लाह ओ मुझा महबूब मोहम्मद चो सल्लल्लाहु पिसरी वई तो गाल हुजूर जो नालो अचे चौंदा क्यों सल्लल्लाहु डाढिया त चो हुजूर फरमायो जेको मुंहिंजो नालो ॿुधी हिकु दफ़ो चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 रहमतूं मिलंदियूं 10 गुनाह छणी वेंदा 10 दर्जा बुलंद थी वेंदा पर मुझे महबूब फरमाए जेको मुंहिंजो नालो ॿुधी करे मुंहिंजो दुरूद न पढ़े इन जहिड़ो दुनिया में को कंजूस बखील आहे ई कोन जेको मुझो नालो बुधी करे दुरूद न त पढ़े हुजूर फरमायो रहमत खुदा वदी का परे आ इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़ यकीन नाज़िल कयोसी असी हिन किताब के हक़ सा कुरान में बातिल आए ना जो कुरान हक़ जो कुरान जेको कुरान में अल्लाह चयो वो हक़ ऐं सचो आ खुदा जी तौहीद जो जिक्र जो कुरान में रसूलुल्लाह जी रिसाला जो जिक्र कुरान में खत्मे नबूवत जो बयान कुरान में अजमत सहाबा जो बयान कुरान में वलियन जी विलायत जो बयान कुरान में शहीदन जी शहादत जो बयान कुरान में जन्नत जो जिक्र कुरान में जहन्नम जो जिक्र कुरान में नेकी जे अमाल के बुलंदी मिलण वारो जिक्र कुरान में खुदा जे मुनकर जो अजाब जहन्नम वारो बयान कुरान में पारे सही सा सुनो हलण बयान कुरान में पियो मां जी खिदमत करो बयान कुरान में आ अल्लाह फरमाए तो इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़ महबूब हक़ वारो किताब नाज़िल क्यों तुम लितहकुम बैनन नास बिमा अराकल्लाह इन कुरान के जरिए तू दुनिया में अदल कायम कर तू निफास कर इन कुरान के जरिए फैसला कर त कौम में रहमत है बरकत अचे अज असा फैसला अंग्रेजी असा फैसला सरदारी हाँ सही जाडे वणे ऊ पास रुखा चो कुरान में हक़ ऐं सचो आ
कुरान में अदल जो हुक्म आहे इन्नल्लाह यामुरु बिल अदलि वल इहसान व इताए ज़ुल कुर्बा व यनहा अनिल फ़हशाए वल मुनकर। कुरान में अदल जो हुक्म, एहसान जो हुक्म, भलाई जो हुक्म, पाड़े सिरन सां सुणे हलण जो हुक्म। कुरान ते ज़िंदगी गुज़ारो मुसलमानो, कुरान जी कढ लॻो पियो असां रसूल जी इताअत में ज़िंदगी गुज़ारियूं, कुरान जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारी से अल्लाह ॼाणे थो ज़िंदगी रहमत ऐं बरकत हूंदी, मरण खां पोइ बि जन्नत जा दरवाज़ा खुलियल हूंदा। पर दुनिया में रही कुरान जी कढ न लॻासे। अवां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछी मां बसि कंदो त कुरान असांखे ॿुधारनि केरु था? कोन ॻाल्हि सम्झ में आई। कुरान केरु था ॿुधारनि? न न न साईं ॻोठ जा वॾेरा, न न साईं चौधरी, न साईं खान, साईं कुरान हक़ जो मसइलो असांखे आख़िरत वारो फ़िक्र MPA MA न ॿुधारनि था। न ये आलिम ॿुधारनि था, कुरान ॿुधारनि और रसूल के। ये आलिम रसूल जा वारिस आहिनि, क़यामत ताईं रसूल न ईंदो, रसूल ख़ातम नबीना। हाणे रसूल वारो पैगाम दुनिया ते केरु ॿुधाईंदा? उहे आलिम। इन करे मां जे महबूब फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया। दुनिया वारो तव्हां मञो न मञो, मां पंहिंजे उम्मत जे आलिमनि खे नबियनि जो वारिस बणाए छॾियो आहे। जेको नबियनि जे वारिसनि सां हलंदो, सोहबत रखंदो, मोहब्बत रखंदो, उन जे चए ते हलंदो त क़यामत ॾींहुं नबियनि सां हूंदो। पर जे नबियनि जे वारिसनि जी मुखालिफ़त कंदो त क़यामत ॾींहुं फिरौन ऐं हामान सां हूंदो। पोइ असांजी मर्ज़ी आहे फिरौन ऐं हामान सां हलो या गॾु नबियनि सां हलो। इहे न आलिम असांजा मोहसिन आहिनि। ख़ुदा जो कसम तुंहिंजे ॾुख ऐं सुख में हमेशह इहे, तुंहिंजे ॼमण में बि इहे कम अचनि, तुंहिंजे अज़ान ॾियण में बि इहे कम अचनि, तुंहिंजे जनाज़े में बि इहे कम अचनि, तुंहिंजे निकाह में बि इहे कम अचनि, तोखे हलाल ऐं हराम जी तमीज़ करे ॾेखारण इहे कम अचनि, अबी अमा जी इज़त इहे सेखारनि, जन्नत जा रस्ता इहे ॾेखारनि, हलाल निकाह जो बसेरा इहे सेखारनि। हमेशह इहे असांजे ॾुख ऐं सुख में। पर हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे हूअं मञींदा रहंदासीं आलिम मोहसिन आहिनि, भलाई में आहिनि, अबे खे थियण वारा इहे आलिम हा, जनाज़े पढ़ण वारा इहे आलिम हा। पर हिकिड़ो टे ईंदो आहे इलेक्शन जो, पोइ उन वक़्त में आलिम ईंदा आहिनि, अदा अचो क़ुरान वारनि जी कढ लॻो, हिन क़ुरान ते ठपो हणो किताब ते त दुनिया बि चङी थींदव, आख़िरत बि ज़ालिम को बची ईंदव। पोइ उन वक़्त में ख़बर न आहे अलाए असांखे छा थींदो, मुंहुं कोड़ो थी वेंदो। इहे आलिम तव्हां असांजे लाइ मरनि था, वरन इहे मस्जिदनि में खिताबत में बयाननि में अच्छा कपिड़ा, अछियूं मानियूं, अछियूं टोपियूं, अछियूं सवारियूं हिननि खे लॻी पयूं। क़ुरान जे करे रब उनखे रंगे छॾियो आहे। हीउ दर पदर इन सम्मेलन में इन वॾनि सां, सरदारनि सां, रईसनि सां मोह मारा करनि था, मारूं ऐं झेड़ू करनि था, ज़ालिम हुकमनि सां हर जेको आहे मथां आणनि था सिर्फ़ु हिन उम्मत जे लाइ त हीअ उम्मत, हीअ इंसान अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, हीअ अल्लाह जो अयाल आहे। ओ ज़ालिमो हुकुमरानी तव्हांखे मिली आहे, हिन अल्लाह जे अयाल ते रहम कयो। रहम न कंदो त तव्हांजो जीवन बि जंजाल करे छॾींदासीं। इन करे हिन अयाल जे लाइ आलिम तड़पी रहिया आहिनि। शल तो असांखे रब सम्झ ॾे, इन आलिमनि सां, जमीयत उलमा इस्लाम सां ज़िंदगी भर रहण जी तौफ़ीक़ ॾे ऐं इन सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ ॾे। छा अवां जमीयत उलमा इस्लाम जे आलिम सां साथ ॾींदो? जेके साथ ॾींदा हथ त मथे कयो। अल्हम्दुलिल्लाह जमीयत हज़रत मौलाना फज़ल रहमान, नारे तकबीर। 5 साल थी विया जेके अमीर, रईस, सरदार, साईं, किबला गाॾियुनि ते भॼी ईंदा हुआ, जेके ॻारा विझंदा हुआ गिचिन में, हथ जोड़ींदा हुआ। असांखे ॾिसो बसि हाणे वोट ॾियो तव्हांजा घर बि सोना करे छॾींदासीं। 5 साल गुज़रिया, गटर उते, रोड उते, घटियूं उते, सभु शइ उते। वरी 5 सालनि खां पोइ वरी इलेक्शन जो दौर हाणे अचे थो। हाणे वरी साईं जाॻिया आहिनि, हाणे उथिया आहिनि, हाणे ताज़ियतूं बि यादि आयूं, साईं हाणे रोड ठहाईंदासीं। पर यादि रखिजो थोरो रोड ॾेई, चमकारो ॾेई, कमु कढी वेंदव, वरी 5 साल लोड़ींदो। तंहिं करे अक़लमंद थियो, सियाणा थियो, ख़ुदा तव्हांखे दानाई ॾिनी आहे, सम्झ ॾिनी आहे। जेके 24 कलाक हमेशह 12 महीना तव्हां सां गॾु आहिनि, उन्हनि सां गॾु रहो। अल्लाह तो असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको मां चयो, जेको अवां ॿुधो, रब से पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।